ख़बर शामिल कंदासीं। काज़ी मंद मां ज़ुल्फ़िकार अली कबूल जे रिपोर्ट मुताबिक़ काज़ी मंद जे रवासी मदद अली उन्नड़ तालके प्रेस क्लब काज़ी मंद पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां फैमिली समेत कराची वियल हुआसीं ऐं पोयां पंहिंजा नौकर मोर उन्नड़ सलीम उन्नड़ शबीर उन्नड़ ऐं मंठार उन्नड़ खे छॾे वियासीं ऐं घर जूं चाबियूं बि हिननि वटि हुयूं। हिननि चयो त जॾहिं असां कराची वियासीं त कुझु सामान सोन पैसा वग़ैरह खणणु विसरी विया ऐं जॾहिं असां वापसि आयासीं न सोन हो न पैसा हुआ। हिननि खां पुछा कईसीं पर हिननि कुझु बि न ॿुधायो ऐं उल्टो असां मथां कोर्ट में केस दाख़िल कराए वियो जेको कूड़ो साबित थियो। हिननि चयो त मज़कूरा माण्हू असां वटि नौकर हुया, ही फ्राडी क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं हिन वक़्तु असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैकमेल करे रहिया आहिनि ऐं ग़लति बयानबाज़ी कंदे असां उन्नड़ ख़ानदान जी साख खे मुतासिर करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। हिन चयो त मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी मीडिया ट्रायल कई पई वञे। असां कंहिं सां बि बेवाजिबी या ज़्यादती न कई आहे। हिन चयो त तक़रीबन 5 लखनि जो सोन ऐं 3 लख रोक रक़म हुई जेका हिननि चोरी कई आहे। मथसि केस बि दाख़िल करायो आहे। हिननि मुतालबो कयो त मज़कूरा जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सोन ऐं पैसा ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾिनो वञे।